Converting improper fraction to a mixed fraction यानी उबतो अणपूर खे गॾियल अणपूर में तब्दील करण। हाणे असां हिन लेसन में सिखंदासीं न उबते अणपूर खे गॾियल अणपूर में कीअं तब्दील कजे। उबतो अणपूर यानी इम्प्रॉपर फ्रैक्शन खे गॾियल अणपूर यानी मिक्स्ड फ्रैक्शन में तब्दील करण लाइ हमेशा अंश खे छेद सां वंड कबो आहे। मिसाल 5/2 मथियों अंग अंश आहे, हेठियों अंग छेद आहे। हाणे असां गॾियल अणपूर में तब्दील करण लाइ सभ खां पहिरियों असां वंड कंदासीं, यानी 5 खे 2 सां वंड कंदासीं, अंश खे छेद सां वंड कबो। हाणे अचो त इन हिसाब खे हल करियूं। 5/2 अंश खे छेद सां वंड कबो। हाणे अचो त सभ खां पहिरियों वंड करियूं। हाणे असां 5 ते 2 जो खोड़ो हणंदासीं। 1 × 2 = 2 4 3 × 6 6 वधी थो हिन जे करे 1 × 2 = 2 4 यानी 2 जो खोड़ो लॻो 2 दफ़ा 5 ते। 5 मां 4 विया बचियो 1। असांखे जवाबु मिलियो 2 ऐं पाशी बची 1। जेको जवाबु आहे 2 उहो असां रखंदासीं अणपूर में सॼे अदद जी जॻह ते, ऐं जेका पाशी आहे उहा असां रखंदासीं अणपूर में अंश जी जॻह ते। ऐं अणपूर जो जेको छेद आहे हमेशह साॻियो ई रहंदो आहे। जवाबु आहे 2 सॼा 1/2। असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब करियो, इकरा पब्लिक स्कूल वगन, ऐं हिन वीडियो खे लाइक करियो ऐं पंहिंजे दोस्तनि में पिणु शेयर करियो। थैंक्स फॉर वॉचिंग।